मदीने में गुजा प्रिय जे देश देवनी रोजा रखा मां बौलिया कतसा उते ऐ नगर सा उते मसबनी सा उते मुबेजल सा उते अग्यां रोज़े जिवेगी फितार कया हुजे रमज़ान आई मदीने में हुजा प्रिय जे देश देवनी रोज़ा रखा मां बाऊ अब्दुल मजीद चले साउते मां साईं को मोरे साहिब साउते मनाने से साउते मां वकार अब्बासी साउते मां आबिद साउते जेके आया उनके मान शान छोड़या मां बाऊ न्याज चले साउते मां बाऊ अब्दुल्ला साउते हाफिज मुज़म्मिल साउते मां बाऊ सफर साउते मां बाऊ साउते अग्यां रोज़े जिवी फितार कया हुजे रमज़ान आई अल्लाह अल्लाह कयो फकीर सोने साथे चयो फकीर क़यामत ताई कदे छड़े पो ज़िक्र अल्लाह जो कयो फकीर अल्लाह 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 बात में मुर्शिद मौजो सजन आगे सखा में आगे बिगड़ो नंबर क्या बताए थोड़े रोज पे जलसा कयो फकीर सोने साथे जो फकीर क़यामत ताई कदे छड़े वो ज़िक्र अल्लाह जो कयो फकीर अल्लाह 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 मुर्शिद मौजूदा पैसो वठे को पाई सोने मोहम्मद जी उम्मत सा अंदो वते खैर पाई बुखड़े साजे आप फकीर सोने साके जो फकीर मज़ो अचे तो क़यामत ताई कदे छड़े बो ज़िक्र अल्लाह जो कयो फकीर अल्लाह 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 ज़िक्र में फ़ायदा लगेगा सारे केड़ा गाए केड़ा गायो कादिर चाची कुर्ब की रोड़े लगे भलायो पायो कामिल मुर्शिद मिलो फकीर सोने साथे जो फकीर क़यामत ताई कदे न छड़े वो ज़िक्र अल्लाह जो कयो फकीर अल्लाह 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 ये मिस्र एडो भलो और कजो हिते न मुकनो बियो की बोलियो रुको कुरान झूलियो हो फसा गितड़े का तोई बिंदे भरियो पियो चोलियो बेन फकीर ने विटाओ छा चवदान अड़ी
जिन्न तव अड़ी न के फकीर उतर अड़ी न जो सुभाणे कंद बनी सॼो वञो कारोबार करता है चाहे न जो सुभाणे कंद बनी या ॻाल्हि हूंदी आहे या ॻाल्हि हूंदी आहे अड़ी इहो ईअं थींदो अड़ी ईअं थींदो न इहे जेके ईअं था चवनि न उनखे वली सम्झो न उन्हनि खे फकीर सम्झो हिकिड़ो उहो बेवकूफ़ इंसान आहे जेको ख़ुदा ताला जी मखलूक खे परेशान करे उनखे कांटा ॾियो जेको हुजे बि उनखे इल्मु छो न हुजे बि उनखे फकीर बि हुजे उनखे चई सघे मियां तोखे कुझु बि कोन्हे को घबराई छा थो तूं तो तयार लॻो पियो आहे मां तोखे पीणो रखां थो तयार थी वञे घबराई छा थो तोखे कुझु बि कोन्हे को इन हूंदो आहे इहे सचा फकीर अथनि मुंहिंजे साईं मुर्शिद करीम साईं महबूब साईं सयण साईं दामत बरकात आलिया जी दरबार में वेंदे तूं वञी पंहिंजा दुख सूरज सीधे तोखे चवंदो मिठा नमाज़ पढ़ंदो आहे मियां क़ुरान पढ़ंदो आहे बचड़नि खे क़ुरान पढ़ाईंदो आहे नमाज़ पढ़ाईंदो आहे इहे न पैसो न बकर जूं ॻाल्हियूं छा जूं ॻाल्हियूं इन जो ई बयान करे हिते न ॿुधंदो ॿियो के ॿोलियो रुगो क़ुरान झूलो बसाई तेरे अता तोई ते बिद भरियो पियो चोलियो रुगो सोहणन के दिल लियो फकीर सोने असांखे चयो फकीर क़यामत ताईं कॾहिं न छॾिबो ज़िक्र अल्लाह जो इहो फकीर अल्लाह अल्लाह जमात मुझे सजण साईं जी अहिड़ी बशरीयत हूंदी दाढ़ी डंदड़ सर मुबारक हिकु ठहियल सादी अहिड़ो कुर्ब ॾिसी ख़ुश थियो फकीर सोणे असांखे चयो फकीर क़यामत ताईं कॾहिं न छॾिबो ज़िक्र अल्लाह जो कयो फकीर अल्लाह 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 नवाबाली चाल के नवाजे दरते नजर जोई दियो फकीरा चाहे माखन आमिल जदला लण पातो लियो फकीर सोने असांखे चयो फकीर क़यामत ताईं कॾहिं न छॾिबो ज़िक्र अल्लाह जो कयो फकीर अल्लाह 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 सही सेटिंग संभाल वाह जो सजण साईं रूहानी रंग रचायो काफ़िला गुनाहगारनि खे नवाज़ने को बढ़ायो दर दर दुकन सुरन का अमिल पीर बचायो वाह जो सजण साईं रूहानी रंग रचायो वाह जो सजण साईं रूहानी रंग रचायो मोहम्मद किला सजिदो सजी वली जमाए मोटन नोटन रोट कपे तो जानी सजावत हमाए